सालियापट लगे गोठ थुमीअ में फ़कीर मोहम्मद इस्माइल मगरे तरफ़ां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें वकील सहाफ़ी ऐं समाजी सुगड़नि शिरकत कई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। छह बारियूं छॾे कारियूं कीअं खणांसि, लुहरियूं लख हुजनि त वंगाणी वठांसि, गाढ़ियूं बुरियूं थो कुरियूं कढांसि, पटेरियूं न कामोरियूं वञनि, रेधन कीअं रहांसि हिते मां बख़्शियो। हज़ारे हीरा मोती चोले ते चमकार हुआ, चनी पलांदे चुन्नीअ जे सिले मानी सोन सितारा हुआ, पर दम दम दिल धोचारण लाइक में दिलबर जा दीदार हुआ। ये कचहरियूं जेके आहिनि से क़दीम सिंध जी सकाफ़त आहे। असां सलाम पेश कयूं था अली काज़ी खे, जंहिं हे मच कचहरियुनि जो सिंधी सकाफ़ती ॾियारु मल्हाइण जो जेको सो रवाजु विधो। त अॼु असां हे परे परे खां जेके महिमान आया आहिनि, पंहिंजूं जेके तवानायूं आहिनि उहे सॼियूं ॿुधाइनि था, पंहिंजूं नयूं नयूं सिफ़तूं ॿुधाइनि था। त इहो रवाजु जेको आहे सो सिंध जी पुराणी सकाफ़त खां हले पियो। सिंध जे हर शहर ऐं हर ॻोठ में हिन मच कचहरीअ जे पुराणे रवश खे वरजायो वियो आहे ऐं इंशाअल्लाह दुआ था पढ़ूं त हर माण्हू हिन मच कचहरी खे कंटिन्यू कंदो ऐं गॾिजी करे कचहरियूं बहाल थींदियूं। मच कचहरी जॾहिं थींदी आहे त वॾी उन में मोहबत पैदा थींदी आहे। जीअं अॼु ॾिसो था तव्हां सभई गॾिजी करे हिक ॿिए ॾे मोह करे वेठा आहियूं, हिक ॿिए जे चेहरनि खे ॾिसूं था पिया ऐं हिक ॿिए सां मोहबत ऐं प्यार वंडियूं था पिया। इहे इन मच जा इहे फ़ाइदा आहिनि। हाणे चल पिया पाणीअ खे लहरियूं तूं छा कंदे, चए पियो लुहरियूं लख हुजनि त वंगाणी वठां, चए पियो लहरियूं लख हुजनि त हीअं वंगाणी थो वञी वठांसि, गाढ़ियूं बुरियूं कुरियूं कढांसि, चए पियो गाढ़ियूं बोरियूं ऐं तो कोरे कढांसि, पटेरियूं न कामोरियूं वञनि। हाणे चवनि पिया मोड़ियो मोड़े न पियो, हाणे रड़ियूं पिया किन पिटनि पिया त हे बि मरी वेंदो। चवनि पियो त पटेरियूं न कामोरियूं वञनि, चवनि पियो पिटियो रो न केई मरियो वञनि, रेधन कीअं रहांसि हिते मां बख़्श चवे, चए पियो रियधन कीअं रहां हिते मां बख़्श चवे। रातियुनि जी रातियूं गुज़री वेंदियूं, कचहरियूं कंदा, उहे आस्ते आस्ते निकिरी वियूं आहिनि अॼोके जदीद दौर में। ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे, कंहिं गुज़ारतूं ॾिनियूं आहिनि, कंहिं सकाफ़त जूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। असांखे एतिरी ख़बर ॼाण बि न हुई जेके पुराणी शहरनि जूं हिते ख़बर पई आहे त क़दीम सालियापट कीअं हुयो। ही मच कचहरी सिंधी सकाफ़त जो हिसो आहिनि ऐं ही उहे क़दीमी कचहरियूं आहिनि जेके असांजा वॾड़ा कंदा हुआ। उताकुनि जे अंदरि महफ़िलुनि जे अंदरि ही मच कचहरियूं कंदा हुआ। उमेदु आहे त ही कचहरियूं क़ाइमु ऐं दाइमु रहंदियूं ऐं सिंध जी सकाफ़त हमेशह माण्हुनि खे यादि रहंदी। असांजी सकाफ़त क़दीम आहे। जी नाज़रीन, ॻोठ थुमीअ में ही मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सुगड़नि पंहिंजे फ़ननि जा मुज़ाहिरा कया। आयल महिमाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन चयो त मच कचहरी हिकु क़दीमी रिवायत आहे ऐं असां हिन क़दीमी रिवायत खे बरक़रार रखंदासीं जीअं मोहबत जा मेड़ाका अञा उजागर थींदा। मुनीर अहमद मर, टाइम न्यूज़, सालियापट।